कमु यादि कयो साईं हिकु दफ़ो ते बेबुनियाद इल्ज़ाम लॻाइनि शुरू खां वठी बि जंहिंमें असांजो को बि किरदारु हिन शयुनि में कोन्हे भली इंक्वायरी कयो वञनि असां बेबुनियाद असां एफआईआर बि थियूं असां जेल बि कटे आयासीं अञा ताईं असां जिंद नथी छुटे हींअर बि जेका असां मथां प्रेस कई अथनि लेडीस वठी जेकर उन्हनि में का सदाकत हुजे का ॻाल्हि हुजे बेशक मां हुनखे वहिंवार ॾियण लाइ तयारु आहियां असांजे शहर जो बचो बि गवाही ॾींदो मां जीअं जेकी घर दर मुंहिंजा सड़िया विया आहिनि मां उहो घर दर सभु छॾियो आहियां खपाए छॾियो मां अधु मुलियूं खपाए छॾियुमि मां हेॾे वञे ई कोन थो जेॾा घणी मसइला थिया आहिनि छो अधु मुलियूं खपायो सर छा कयां मुंहिंजो उते वेही न पियो सघे एॾा मसइला लॻा पिया झेड़ा लॻा पिया मुंहिंजो ख़ुदा न खासा हर वरी ॿियो को अहिड़ो इल्ज़ाम लॻी वञे तव्हां बिल्डर आहियो बिज़नेसमैन आहियो दुआ बिल्डर मां आहियां दुआ बिल्डर आहे मुंहिंजी प्रॉपर्टी जो कमु आहे मां छा कंदुसि हिननि झेड़नि में मां पाण सोशल माण्हू आहियां जिते झेड़ा थिए त मां पाण क़ुर खणी हुनखे ठाहींदो आहियां आख़िर हिन मसइले जो हल निकिरंदो छा आहे चार चङा को शहर जा माण्हू को तव्हांजी बिरादरी जा सर हुन जा मसइला बि हल थी चुका हिकिड़ा बेबुनियाद मूं ते चढ़ी था वञनि माना इन्हनि जो मतिलबु इहो आहे त हीअ असांखे ॿ रुपया भरे ॾे जाइज़ न पर हीअ भरे ॾे आख़िर ॾोह कहिड़ो कयो छा कयो आहे फैसले ते किथे एग्री आहियो तव्हां सर फैसले ते मां बार बार जिथे चवनि मां हिनखे रहियो फ़ैसिलो रखियलु साहिबु आकू ख़ान जतो साहिबु वटि उन ते मूं ते इल्ज़ाम लॻाइनि उन्हनि चयो मूं वटि असां वटि व्हाट्सअप आहिनि ऐं असां वटि इहो शाहिद आहिनि गवाह आहिनि असां वटि प्रूफ आहिनि सिकंदर असांजो ॾोही आहे सिकंदर जो पुटु ॾोही आहे फ़ैसिलो थियो पोइ सर फ़ैसिलो में त असां बेगुनाह निकिरी आयासीं वरी जेको छोकिरो मुख़्तियार आहे मायूं वठी प्रेस कराईंदो थो वठे उन जे बावजूद बि असां जतो साहिब वटि वियासीं मुंहिंजे असांजो फ़ैसिलो कयो जेकॾहिं असां ॾोही ॾियूं छो जो असांखे कंहिं शइ जी ख़बर कान्हे कराची में बि असां इन्हनि माण्हुनि वटि रहियल आहियूं जंहिं महिल हिन जो छो माण्हू शहीद थियो आहे वरी उतां खां वरी हिननि सां गॾु बि आया आहियूं असां उन जा कराची में ई आहियूं जॾहिं छोकिरो फ़ौजी शहीद थियो आहे त पोइ असां हिननि वटि रहिया आहियूं हिननि वटि साईं गॾिया वरी हिन जी फैमिली सां गॾु आया आहियूं असांजी ग़लती आहे जो असां हिननि वटि पनाह वरिती आहे पनाह वठण जो माना या न आहे त असां एॾा इल्ज़ाम लॻा आकिब ख़ान जे फ़ैसिले ते आमादा नथा थियनि न साहिबु आकिब ख़ान जे फैसले ते आमादा थियनि था पर साहिब जे चवण मुताबिक़ माना ज़ोरी क़ुर खयूं था वञनि असांजो माना ॾोहारी सिकंदर आहे सिकंदर बाबा ॾोहारी कहिड़े हिसाब कहिड़े बुनियाद ते मां कोई अहिड़ा कमु कंदो आहियां या मां कोई अहिड़ो कमु कंदो असां कारोबारी माण्हू आहियूं मां इन जे करे पंहिंजे अस्पताल जे पेट्रोल पंप जे पोयां नओं घर ठाहियो आहे जॾहिं मसइले मां उन पंहिंजे घर जे पोयां वेठो आहियां तव्हां भलफिया इहो साख ॾियो था फ़ैसिले में उन्हनि खे त मतिलबु तव्हां उन्हनि जे ॾोह जा कसूर जा सर साख जा पर जे ॾोह छा पर मां मुंहिंजो किथे दाग़ लॻल हुजे न मां उनजो मां पाण खे ॾोहारी सम्झंदुसि किथे सिर्फ़ु उहो दाग़ मुंहिंजो लॻल हुजे किथे ॻाल्हियुनि में दाग़ लॻो त मां पंहिंजो वहिंवार ॾींदुसि भई बेबुनियाद हिकिड़ो शरीफ़ माण्हू त इल्ज़ाम वेठा था ॾियनि ऐं बदनाम था असां दिलि जा मरीज़ आहियूं असांजा ॿार बच्चा रुली विया आहिनि हींअर ताईं सो इन जे करे असां वरी बर्ज़ कयूं था SSP साहिब खे असां इंसाफ़ कयो ऐं इंक्वायरी कई वञे इंक्वायरी कई वञे त हीअ असां बेबुनियाद इल्ज़ाम छो था ॾियनि सर उहे कहिड़ा कहिड़ा नाला तव्हां ॾींदो जेके बेबुनियाद इल्ज़ाम तव्हां ॾियनि पिया सर मुख़्तियार आहे जेको छोकिरो जो शहीद जो पुटु आहे मुख़्तियार ख़ुदि उनजो वरी ॿियो आहे छोकिरो जेके यूज़ था कनि अनवर खोसो आहे महबूब खोसो आहे ख़ालिद खोसो आहे जो कराची मां यूज़ वेठो थो करे इहे पंहिंजे 6 छोकिरा आहिनि जेके हिन छोकिरे यूज़ था कनि तोखे पैसा मिलंदा हितां ई मिलंदा हिन जी पचर छॾे न इन ते इल्ज़ाम ॾींदो अचे ऐं इन ते मायूं वठी वञी इन ते इल्ज़ाम ॾींदे त तुंहिंजी तदारक ॾींदी अञा कानून पियो आहे अञा दुनियादारी पई आहे शहर जे चङनि इंतिज़ामिया वस वारनि खां तव्हां कहिड़ो मुतालबो कंदो इन मसइले जो त इन मसइले जो छा कयो मुंहिंजो मुतालबो इहो आहे त बसि ॿियो कोन्हे असांजी जेको जान छॾनि ऐं इहे जेके बि सोशल छोकिरा आहिनि या जेके बि चङा मुड़ुस आहिनि या जेके बि असांजा सरदार आहिनि चङा आहिनि वॾा आहिनि उहो या असांजो गवर्नमेंट डिपार्टमेंट आहे पुलिस आहे DIG आहे SSP साहिबु आहे SOG साहिबु आहे इंक्वायरी कई वञे इंक्वायरी भई असां बेबुनियाद जी इल्ज़ाम लॻनि था असांखे ॾाढा ॾुखा ई दर लॻनि था असांखे बेबुनियाद इल्ज़ाम न लॻाए वञनि अगरि तव्हां मसइलो हल न कयो वियो त ॿी सूरत में अव्हां कहिड़ो किथे वेंदा हिन मसइले जे हल लाइ वधि में वधि कानून ते वेंदासीं वधि में वधि SSP साहिब वटि वेंदासीं वधि में वधि सोशल मीडिया ते वेंदासीं असांजो इंसाफ़ कयो वञे हा हुननि सां बि इंसाफ़ कयो वञे जेकॾहिं हुननि सां बेवाजिबी सही आहे त बाक़ी हिकिड़ो बेबुनियाद इल्ज़ाम ॾेई कूड़ वेठा था हणनि इहो ग़लति आहे इहो बेबुनियाद आहे इहे हिकिड़ो कंहिंखे प्रेशर ॾियणु कंहिंखे परेशान करणु इहो सही न आहे